बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों पाण अॼोके हिन सबक में पेज लेआउट जे अंदरि इंडेक्स जे बारे में पढ़ंदासीं। त इंडेक्स जी साइज़ जेका सेटिंग कीअं कजे, जैसे पाण अॻु में इहा सेटिंग रूलर जी मदद सां पिणु कई हुईसीं, पर हीअ हिकु ॿिए तरीक़े सां कंदासीं। हिन में मां तव्हांखे उन्हनि दोस्तनि लाइ ख़ासि तौर ते जेके शाइरी जो कमु करणु चाहींदा आहिनि, माइक्रोसॉफ्ट वर्ड में शाइरी जा बुक्स वग़ैरह लिखंदा आहिनि, उन लाइ वॾी कराइती थींदी। अचो त पाण सबक खे शुरू था कयूं। सभु खां पहिरियां पाण पेज लेआउट जे अंदरि ईंदासीं। हिते मां कुझु लिखां थो, मां अॼु सिंधीअ में थो लिखां, शाइरी थो लिखां, त जीअं तव्हांखे सम्झ में अचे। सिंधीअ में लिखण लाइ सभ खां पहिरियां असांखे सिंधी जी सेटिंग करणी पवंदी। तूं तबीब तुम दर्द जी दवा जानब मुझे चीर में आज़ार जा पार जी अख में हुसन कंधो लाहे दे लतीफ़ जय सिसी संदो चम। दोस्तों मां ही बेट लिखा आहिनि, मां जी इंडेक्स में सेटिंग करणु तव्हांखे ॿुधाईंदुमि। पेज लेआउट जे अंदरि क्लिक कंदासीं, बिफोर माना खां पोइ। बिफोर में केतिरी सेटिंग रखे, हिन तरफ़ां जे साइड ते आहे मतिलबु केतिरो पेज अॻिते वञे। आफ्टर खां अॻु मतिलबु हेठां खां मथे जेको आहे अॻिते केतिरो अची ॾिसंदा जो तव्हां। जॾहिं हिते पोइ अची चइनि खां ई त ऑटोमेटिकली अखर हेठि लाॻा। हुन पोइ आहे बिफोर स्पेसिंग, लाइन स्पेसिंग जेका आहे मथां खां हेठि केतिरी वञे, पेज जे मथां ऐं हेठां। पाण जे लाइ जेका मेन कराइती आहे उहा आहे हीअ। हिन में जेकॾहिं पाण खे बेट था करणु चाहियूं, सभ खां पहिरियां हिन ते सिलेक्ट करे कंट्रोल जे करणो पवंदो। कंट्रोल जे करण खां पोइ जॾहिं आख़िर ते ईंदासीं त शिफ्ट इंटर खे दॿाईंदासीं, उनखां पोइ वरी डिलीट खे दॿाईंदासीं, जेतिरो अगरि मटेरियल अची वञे। वरी मां शिफ्ट डिलीट खे दॿाईंदुमि, तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हिन ॿिन्ही बेटनि जी पाण में हिकु जेतिरी स्पेस थी वई। हिन खे बि मां इन ई तरीक़े सां सेट कंदुसि। हीअ सभ खां पहिरियों असांखे सेटिंग रखणी हूंदी, पोइ असां हीउ कमु शुरू कंदासीं। जॾहिं असां सभ खां पहिरियां सेटिंग रखी करे कमु शुरू कंदासीं त पोइ असांखे हर सेट करण जी ज़रूरत न पवंदी। दोस्तों हीउ तव्हां ॾिठो त हाणे हीउ बेट जेको आहे केतिरो सुहिणो लॻी रहियो आहे, लिखाई जे हिसाब सां केतिरी सुहिणी लिखाई नज़र अची पई रहे। हूअं त लाइनूं अॻिते पुठिते हूंदियूं आहिनि त उहे बुरियूं लॻंदियूं आहिनि। दोस्तों अॼोके सबक में तव्हां माइक्रोसॉफ्ट ऑफिस जे अंदरि पैराग्राफ जी स्पेसिंग ऐं शाइरी लिखण जो तरीक़ेकार, त शाइरी कीअं लिखिजे सिखी वरितो आहे। अॻिते मिलंदासीं हिकु नए लेक्चर सां।